जियरी दिल बैठी जियरी जा जा हुई जियरी दिल बैठी वनी भू पहुती सारी दे सजणन खे जिए लतीफ शल संदड़ी आबाद हुजे। सिंधी जे मशहूर लेखक सहाफ़ी अदीब महक़क़ नक़ाद ऐं सिंधी अदब में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो नओं रूफ़ मुतारिफ़ कराईंदड़ भिटाईअ जे पारखू मोहतरम अनवर पीरज़ादे जी 3वीं वरसी 7 जनवरी 2010 ते लियाकत नेशनल लाइब्रेरी में अनवर पीरज़ादो अकेडमी ऐं सकाफ़त खाते सिंध जे सहकार सां मल्हाई वई, जंहिं दौरान अनवर पीरज़ादे 6 किताब जदीद सिंधी अदब ऐं संदसि यादगार तक़रीरुनि ते ॿधल वीडियो CD जो महूरत पिणु कयो वियो। उन मौक़े ते औरतुनि तोड़े मर्दनि मोहम्मद हसन पीरज़ादे, लुत्फ़ पीरज़ादे, ज़ुल्फ़ पीरज़ादे, पीर ख़ालिद मखदूम, ख़ैर मोहम्मद जूणो, अनवर बलोच, अयूब ख़ासकेली ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़ासि महिमाननि में सिराजुल हक़ मेमण, इमदाद हुसैनी, बदर अबड़ो, जामी चांडियो, नूरुल हुदा ऐं सैर इमदाद शामिल हुआ। उन मौक़े ते सिंध जे अदीबनि, सहाफ़ी, लेखक, शाइर ऐं मुहक़क़ अनवर पीरज़ादे खे सिंधी अदब ऐं सहाफ़त जी मिरास करार ॾींदे संदसि अदबी ऐं सहाफ़ती काविशुनि खे सिंध जे जियापे लाइ हिकु अहम रस्तो करार ॾिनो। तक़रीब जी शुरूआति में अनवर पीरज़ादे जे यादगार तक़रीरुनि ते ॿधल वीडियो CD ॾेखारी वई, जंहिं अनवर पीरज़ादे जी यादि ताज़ी करे छॾी। जंहिंखां पोइ अनवर पीरज़ादे जे चोथें ऐं आख़िरी फर्ज़ंद अमर पीरज़ादे स्टेट सेक्रेटरी जा फ़र्ज़ निभाईंदे मसरूर पीरज़ादे खे एजाज़ मंगी जो मोकिलियल मकालो पढ़ण लाइ सॾे मकाला पढ़ण जी शुरूआति कई। मसरूर पीरज़ादे एजाज़ मंगी जो मोकिलियल मकालो पढ़ियो, जंहिंमें एजाज़ मंगी जो चवणु हो त अनवर जदीद सिंधी अदब, सहाफ़त ऐं तहक़ीक़ जो मसीहा हो। उन खां बाद कहाणीकार ऐं शाइर मोहम्मद अली पठान तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त अनवर पीरज़ादे खे बंग्लादेश जे हक़ में लिखियल हिकु ख़त खेसि पाकिस्तान एयरफोर्स मां जेल मोकिले खेसि अदबी ऐं सहाफ़ती मैदान में अचण ते मजबूर कयो। अनवर पीरज़ादो तमामु वॾो नालो असांजे सिंधी अदब जो, असांजे सिंधी सहाफ़त जो। अनवर पीरज़ादे जीअं सिंध खे पंहिंजे लिखणनि में, पंहिंजे फ़ोटोग्राफीअ में, सहाफ़त ज़रिए जीअं हुन सिंध खे पधिरो कयो, जीअं हुन सिंध खे डॉक्यूमेंट कयो, उहो हिकिड़ो तारीख़ी मवाद आहे ऐं तारीख़ी हवाले सां अनवर जेको उनखे डॉक्यूमेंट कयो आहे उहो तमामु हिकिड़ो मिसाली आहे। अनवर पीरज़ादो हिकिड़ो अहिड़ो फ़क़ीर तबियत जो इंसानु हो, जंहिं हर माण्हूअ खे, जीअं हुन जो हिकिड़ो शेर आहे त हर माण्हूअ खे मूं भाव कयो थी तुंहिंजूं वायूं आऊं विढ़ां ऐं चंड भिटाईअ खे चइजां। ईअं अमली तौर ते हुन हर माण्हूअ खे पंहिंजो भाव कयो। हू इहो न ॾिसंदो हो त हीउ मेरो माण्हू आहे, हीउ गदिलो माण्हू आहे, हिन जे कपिड़नि में जेका धप आहे उहा जेका आहे मुंहिंजे पांद सां लॻंदी त मूंखे का लॼ ईंदी। हू उन्हनि सां भाकुर पाईंदो हो, हू पघिरियल हूंदा, कीअं बि हूंदा, उन्हनि सां पट ते वेहण वारो। अनवर पीरज़ादो बुनियादी तौर ते हिकु सहाफ़ी, शाइर, उस्ताद, दानश्वर, नक़ाद, मुहिम जूं ऐं असांजो तमामु बहितरीनु इंसानु हो ऐं हुन जी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा हिकिड़े समाज, हिकिड़े रुजत पसंदि जेको माशरो आहे उन जी तब्दीली, तरक़ी पसंदि सोच जो मालिक हुयो ऐं हुन सहाफ़त में, अदब में ऐं जंहिं बि मोर्चे ते हुयो हुन इन मक़सद लाइ पंहिंजी सॼी ज़िंदगी बि वक़्फ़ कई, क़ुर्बानियूं ॾिनई ऐं जेल काटियईं ऐं कलम जी आख़िरी वक़्त ताईं जदोजहद कयईं। भिटाईअ जे सफ़र ते, भिटाईअ जे पेरनि ते हलियो, भिटाईअ जे रोशनीअ में, भिटाईअ जी शाइरीअ जे पस मंज़र में हुन जदोजहद कई। औलाद जे हिसाब सां मां ज़ाती तौर ते चवंदो आहियां त बहितरीनु माण्हू उहो आहे जंहिंजो ॿारनि सां रवैयो सुठो हुजे, छो जो ॿार जी टेम्परामेंट जेका आहे न उन खे जज करणु ऐं उन सां बिहेव करणु हिकिड़ो ग़ैर मामूली इंसान ई बहितर करे सघे थो। ऐं अनवर साहिबु इंतिहाई आइडियल असांजो वालिद हुयो, दोस्तनि वांगुरु हुयो। हुन असांखे इज़त ॾिनी, नंढनि खे इज़त ॾींदो, ॿारनि खे इज़त ॾींदो
उन्हनि खे इनकरेज कंदो हुयो ऐं हू हिकिड़ो ट्रेंड मेकर हो। चवंदा त बहितरीनु उस्तादु उहो आहे जेको तव्हांखे सम्झाए बि न, तव्हांखे पढ़ाए बि न, सिर्फ़ु हू जेको आहे पंहिंजो अमल मां हिकु अहिड़ो मिसाल छॾे जंहिं ते माण्हू रश्क करे, जंहिंखे फॉलो करण जी कोशिशि करे। अनवर पीरज़ादो ॿियनि दुनिया लाइ अदीब शाइर ऐं मुहक़िक़ सयाह त हुयो, पर असांजे घर जे हवाले सां हू अहिड़ो फ़र्दु हो जंहिं न सिर्फ़ु पंहिंजे ख़ानदान जे पर पंहिंजे ॻोठ जे सॼे माहौल खे हिकिड़ो इनकलाबी ऐं हिकिड़ो उनजी ज़िंदगी तब्दील करे छॾी पंहिंजी सोच सां। ऐं असल में जेको कमु आहे उहो माण्हूअ जी अमली ज़िंदगी को माण्हू चेंज करे सघे, इहा जेको ॾांव आहे या इहा जेका ॾात आहे उहा कंहिं कंहिं माण्हूअ जे हिसे में ईंदी आहे। ऐं इन हवाले सां असांजे तर जे लाइ, असांजे ॻोठ जे लाइ, ख़ानदान जे लाइ अनवर पीरज़ादो हिकु अहिड़ो फ़र्दु आहे जो उन हिकिड़ी नई दुनिया खां रोशनास कराए छॾियो। असांखे तरबियती अनवर साहिबु वारनि ॾिनी, छो जो DSF खां वठी असां हिननि सां रिलेटेड रहियासीं। पोइ शाइरी ते पढ़ाइण ऐं उन खे सम्झणु, लतीफ़ खे सम्झाइणु, ऐं प्लस जेके ॿिया मार्क्सिज़म हुजे या ॿिया जेके लेनिनिज़म ॿिया जेके अनवर साहिबु पढ़ाया, उन खां पोइ असां वॉइसिस में अनवर साहिबु इहा शाइरी ॾिनी असांखे, त तव्हां कंपोज़ कयो मुंहिंजी शाइरी आहे। ॾिनई न पर असां पाण ज़ोरी वरितीसीं। पोइ बेदिल मसरूर शायदि भुटो ऐं पोइ इहो थियो बाबा टिनी मां जेको सुठी धुन कंपोज़ करे अचे उहा ई ॻाईंदासीं। पोइ शायदि पंहिंजे तरफ़ सां ठाही, बेदिल पंहिंजे ठाही, मूं इहा ठाही। पोइ पाण वेठासीं त इहा ई मुंहिंजी धुन यानी अप्रूव्ड थी वई, छो त इहा ई सही आहे। ऐं पोइ उहा ॻाई आहे। ऐं अनवर साहिब सां इलाही कचहरियूं थियूं आहिनि, असां इलाही सिखिया आहियूं अनवर साहिब खां। ऐं अनवर साहिब जा मुतक़द रहिया आहियूं, हुन असां सां प्यार बि ॾाढो कंदो। ऐं ॿियनि लिटरेचर खां वठी जेको बि असांखे जेकी साझा ॾिनी अनवर साहिबु ॾिनी, ऐं अॼु असां हुनजी वरसी में वेठा आहियूं। अनवर पीरज़ादो हिकु इनकलाबी शाइर हो ऐं साॻे वक़्तु रोमानवी शाइर हो। तमामु ख़ूबसूरत शाइरी कई। मां हुनजी शाइरी जो जेको इब्तिदा खां वठी हुनजी शाइरी मूं पढ़ी ऐं तमामु घणे उत्साह सां पढ़ी। ऐं मूंखे हुन शुरू में ई मुतासिर कयो हो एज़ अ पोइट, छो त शाइर या शाइर हूंदो आहे या शाइर न हूंदो आहे। ऐं अनवर पीरज़ादो बुनियादी तौर ते हिकु शाइर हो। पोइ त हुनजी शख़्सियत जा घणा ई ॿिया रुख खुली साम्हूं आया। हो हिकिड़ो सहाफ़ी बणियो, सुठो सहाफ़ी बणियो। उन खां पोइ हुन जेको एडवेंचर जी दुनिया में वियो ऐं सिंधु दरिया खे जेको ॿेड़ियुनि में वेही जाॻियईं ऐं जबल जाॻियईं। सो पोइ त शाह लतीफ़ जो खाहोड़ी बणिजी वियो। ख़ुदि शाह लतीफ़ ते जेका अनवर पीरज़ादे जी स्टडी हुई दैट वॉज़ मार्वलस। ऐं शाह जे बारे में जेके अनवर पीरज़ादे जा मज़मून आहिनि उहे ज़ाहिर असां तमामु घणे उत्साह सां पढ़िया ऐं हिकिड़ो नओं विज़न ऐं नई डायरेक्शन उन शाह जे बारे में, हिकिड़ो नओं ख़्यालु, हिकिड़ो नओं तफ़कुर हुन शाह जी शाइरी खे अता कयो। उन सां माण्हू खे इख़्तिलाफ़ थी सघे थो घणनि खे, पर बहरहाल हिकिड़ो हुनजो जेको एंगल हो दैट शोज़ हिज़ न्यूनेस। ऐं उहा ई जेका हुनजी जिद्दत तराज़ी हुई उन हिकिड़े पंहिंजे दौर में हुनखे मञनि था। उनजो किताबु देरि सां छपिया, इहो हिकिड़ो थी सघे थो, पर हू ॿियनि कमनि में एॾो इन्वॉल्व थी वियो जो हुनजे लाइ मां सम्झां थी शाइरी एॾी अहम न रही जेतिरा ॿिया कम अहम रहिया। पर बेसिकली उहो हिकिड़ो तमामु ही इज़ अ वेरी नाइस ह्यूमन बीइंग। ऐं मां त इहो चवंदी आहियां त सिंधी अदब में जेकॾहिं मुंहिंजो कोई